बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम दिल जी दुनिया में अवां जो मेज़बान नाचीज़ कुर्बान अली क़ाबिल अवां सुरीली सोच रखंदड़ नाज़रीन खे भली कार चवे थो। सामीन व नाज़रीन, उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदा। सिंध जी सुरहान ॾिसंदड़नि जी ख़िदमत में हिकु बहितरीनु पैगाम पेश कजे थो। उम्मीद कयूं था अव्हांखे इहो पैगाम पसंदि ईंदो। दोस्तो, समूरो जंगल जानवरनि सां भरियलु हो। हर जानवर पंहिंजे मौज मस्ती में हो। हर जानवर पंहिंजे पंहिंजे घाट तां पाणी पीअण खां पोइ पंहिंजे घरनि ॾांहुं मोटंदो हो। बुख लॻंदी हुई पंहिंजे एरे मां पंहिंजे मनपसंदि जो खाधो खाई वापसि आरामगाह ॾांहुं मोटंदो हो। पर हिकु ॻाल्हि सॼे जंगल जे हर जानवर खे परेशान करे छॾियो हो। इहा ॻाल्हि हीअ हुई जो कमज़ोर जानवर खे ताक़तवर जानवर पंहिंजे ज़ुल्म जे घाणे में आणे उन ते ज़ुल्म कंदो हो। तंहिं करे कमज़ोर जानवर ॾाढा तंग थी पिया। ताक़तवर जानवर सोचींदा हुआ, अगरि हे कमज़ोर जानवर चारो खाई वेंदा, ईंदड़ वक़्त में असांजो छा हाल थींदो। अगरि नदी मां पाणी पी वेंदा त ईंदड़ ज़माने में पाणी ख़तमु थी वेंदो। असां ॾाढा ॾुखिया थी वेंदासीं। असांखे घर घाट बि छॾिणा पवंदा ऐं उन सां गॾु ताक़तवर जानवरनि खां अॻु पाणीअ जी घाट ते कमज़ोर जानवर पहुची वेंदा हुआ त उहे उन्हनि खे धिका ॾेई पाणी पाण पीअंदा हुआ। कमज़ोर जानवरनि खे चारे जे एरिया मां ॿाहिरि कढी छॾींदा हुआ ऐं उन्हनि खां अलावा ॿियूं बि तकलीफ़ूं ॾींदा हुआ। कमज़ोर जानवरनि एहतियात करे ॿियनि जानवरनि खे आगाह कयो त असां सां ज़ुल्म थी रहियो आहे, असांजी दाद रसी कई वञे, असां मज़लूम आहियूं। इन ते जंगल में कुझु नेक ऐं अहसास रखंदड़ जानवर बि मौजूदु हुआ। उन्हनि सभिनी जानवरनि खे गॾु करे हिकु ॾींहुं सलाह कई त हिकु अहिड़ो हमदर्द जानवर जी चूंड कजे जेको सभिनी खे हिकु जहिड़ो सम्झे ऐं उन्हनि जा मसइला ॿुधी उन्हनि सां इंसाफ़ करे। उन सां जंगल में अमन ऐं सुकून थी वेंदो। ज़िंदगी जा ॾियारा बि आराम सां गुज़री वेंदा। पोइ सभिनी जंगल जे जानवरनि ॿिनि जानवरनि जी चूंड कई ऐं हीअ शर्त रखियो, जेको चूंडियल जानवर रेस जो मुक़ाबिलो खटे बादशाही तख़्त ते पहिरीं पहुचंदो, उहो जंगल जो बादशाह थींदो। सभिनी जानवरनि कुते ऐं गदह खे चूंडियो। कमज़ोरनि जी जमायत कुते खे ऐं ताक़तवर जानवरनि गदह खे चूंडियो। हिकु ॾींहुं मुक़ररु थी वियो। सभु जानवर इन ते ॾाढा ख़ुशि थी विया। जॾहिं मुक़ररु ॾींहुं आयो, कुते चयो, मुंहिंजे अॻियां गदह जी कहिड़ी हैसियत आहे? आउं तेज़ जानवर आहियां, गदह मूंखे छा कंदो? आख़िर गदह ऐं कुतो रेस जे मैदान ते दौड़िया। कुतो तमामु तेज़ हो, गदह बि पंहिंजी हैसियतवार तेज़ भॼी रहियो हो। पर कुतो गदह खां अॻु थी वियो, वञी तख़्त जे वेझो पहुतो। पर रस्ते में कुझु कुता कुते जे रस्ते जे अॻियां अची विया। कुता तमामु घणा हुआ। कुतो हिकु कुते मां जान छॾाए त ॿियो वरी चोटियो वञे, अगरि ॿिए मां जान छॾाए त टियों वरी चोटियो वञे। पोइ हिन कुते सभिनी कुतनि सां तमामु घणी वॾी लड़ाई कई। पोइ हिन सभिनी कुतनि मां जान छॾाए भॼणु लॻो, पर तेसि ताईं तमामु देरि थी चुकी हुई। परियां निहारे ॾिठाई त गदह पहिरीं तख़्त ते वेही चुको हो। पोइ कुते खे अफ़सोस थियो। चई, हाय यार, गदह जी कहिड़ी हैसियत, पर मूंसां पंहिंजनि कई। अगरि मुंहिंजे रस्ते ते रुकावट न कनि हा त आउं तख़्त ते वेही मज़लूमनि जे फटनि ते मरहम कयां हा, उन्हनि सां इंसाफ़ कयां हा, उन्हनि जी ज़िंदगी जा रुख ई बदिलाए छॾिया हा। हाणे भले लोड़ी, भले पिया ज़ुल्म जे घाड़े में पीड़जनि। दोस्तो, अहिड़ो ई हाल असांजी क़ौम जो आहे। जेके माण्हू क़ौम जा दुश्मन हुआ, असां उन्हनि खे सपोर्ट कई। जेके हॾॾोकी हमदर्दी रखण वारा माण्हू हुआ, जिन मां असांखे ईंदड़ असांजे नस्ल जी तब्दीली जी असांखे उमेदु हुई, असां उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई न कई। पोइ कुते वारी ॻाल्हि मूंसां पंहिंजनि वेदन कयो। असां हुकुमराननि खे न चऊं, पर पंहिंजे किरदार ॾांहुं निहारियूं। उमेदु कयूं था अव्हांखे इहो मुनफ़रद पैगाम पसंदि आयो हूंदो।
त अॻिते इन पैगाम खे शेयर करियो, पंहिंजो अख़लाक़ी फ़र्ज़ु निभायो। इन ते